वाली सजी सिंध बरी उथली आ, सजी सिंध सुडके पई, सजी सिंध रोए पई। अज भांसद आवाज़ में नौजवान जिंदा दिल मानू सियासी समाजी कारकुन पान मुरादो निकरी आया। शौकत मरीअ के सलाम पेश तो क्या जी सजो मामलो गड कयो आ। अज भान GMC चौक ते बीठा आहियूं। असांजो चवण आ त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेका सिंध जी ज़मीन धारियन के ॾिनी पई वञे, सिंध के सुकायो पियो वञे, सिंध के तबाह कयो पियो वञे, सिंध जे लाइ इहो मौत आ। इहो असांखे कतई क़बूल न आहे। इनखे फौरी तौर ते मुराद अली शाह रद्द करे। मुराद अली शाह जे सही सां इहा कारपोरेट फार्मिंग ठही ऐं मुराद अली शाह जे सही सां इहा कारपोरेट फार्मिंग ख़त्म थींदी। पर अलाए छो हे सिंधी माण्हुनि सां रांदि पिया खेॾनि, हे सिंधी माण्हुनि सां बेवकूफ़ पिया बणाइनि। सिंधी माण्हुनि खे मुराद अली शाह ऐं सिंध सरकार पहिरें चयूं त धरणो ख़त्म कयो त असां केनालनि खे नामंज़ूर कयूं था, पर उहो बि धोखो ॾिनो वियो। उनजो बाज़ाब्ता तौर ते को बि नोटिफिकेशन न कढियो वियो आहे। हाणे कारपोरेट फार्मिंग सिंधू दरिया जा केनाल ऐं जेको शहीद जेके नौजवान लिगारी कया विया आहिनि मोरे में ऐं उन्हनि जी जेका लाशनि जी तज़लील कई वई आहे ऐं उन्हनि जी जेका क़बर कुशाई करे ऐं उन्हनि जी बेहुरमती कई वई आहे, असां उन जे लाइ अॼु सरापे एहतिजाज आहियूं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील थो कयां त सो मोटो एक्शन वठे। ज़िया लंचार जी जेका हिते दादागिरी ज़ुल्म जिबर ॾाढ आहे, जेको हिते माण्हुनि खे मारियो थो वञे, जेको बि ॻाल्हाए थो उनखे खंबियो थो वञे, असां इहो कतई बर्दाश्त न कंदासीं। हाणे नौजवान हिननि खे सम्झी चुका आहिनि ऐं पीपुल्स पार्टी खे सॼी सिंध रद्द करे चुकी आहे। असां तेसीं ख़ामोश न वेंदासीं जेसीं इंसाफ़ नथो थिए।